बिछा बुगिया मोहल्ला बिछा जे रवासिन हाला जी अदालत में पैज परणो करे छॾियो। साइमा जन्नत शेख वल्द अज़ीज़ुल्ला शेख एजाज़ अली वल्द रसूल बख्श सहतो सां सिविल कोर्ट हाल में पसंद जो परणो करे छॾियो। साइमा जन्नत शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां एजाज़ अली सहतो सां सिविल कोर्ट में शरीयत मोहम्मदी मूजिब निकाह कयो आहे, जिते कुछ अरसो पहिरीं मुंहिंजे माइटनि मूंखां लातालकी कई हुई। इन मौक़े ते अब्दुल रसूल पंवर मूंखे पनाह ॾिनी हुई। हिन वक़्तु उन जे ज़ेरे साई मुताबिक़ मूं पंहिंजे होश हवास में एजाज़ अली सां निकाह कयो आहे। हुन चयो त मुंहिंजे वालिद अज़ीज़ुल्ला शेख अरबेला अताउल्ला ख़ादिम ऐं ॿियनि अज़ीज़नि मां जान जो ख़तरो आहे। मुंहिंजे मुड़ुस उन माइटनि खे को बि जानी माली नुक़सान रसियो त उन ज़िम्मेवार अज़ीज़ा हूंदा ऐं मूं ते मुंहिंजे मुड़ुस मथां को बि केस वग़ैरह दाख़िल कयो वियो त उहो कूड़ो करार ॾिनो वञे। मुंहिंजो ही बयान रिकॉर्ड ते रखियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।